तो खैबर तोड़ देता था। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, तू कुफ्र की पति है, मेरा अली इस्लाम का बाज है। साईं फरमायो कि अवसर मिसाल पे जान तो हालानी में इन वक्त मौला अली साईं पर ज़ाहिर मौजूद ना है तो असां जे लाइ हुक्म आहे त तव्हां ज़य्यनु मजालिसकुम बिज़िक्र अली। अल्लाह जे महबूब फरमायो पो तव्हां पंहिंजे महफ़िलुनि में हज़रत अली जो ज़िक्र कंदा त अव्हां खे बि उहो साॻियो सवाब मिलंदो। अल्लाह जे महबूब मोहब्बत जो असां खे तरीक़ो जेके हाणे जा मुसलमान आहियूं उन्हनि खे ॿुधायो त अव्हां में अगर चे उहे अहल बैत मौजूद ज़ाहिर कोन्हे पर उन्हनि जी बरमला तारीफ़ कजो। मुंहिंजे बच्चनि जो ज़िक्र माण्हुनि खे ॿुधाइजो। अचण वारनि नौजवाननि खे हज़रत मौला अली साईं जो शान ॿुधाइजो, सैयदा ज़हरा जो शान ॿुधाइजो, हसनैन करीमैन जी फज़ीलत ॿुधाइजो त तव्हां सम्झ मूं मुस्तफ़ा जे एहसाननि जो बदिलो चुकाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। अज जन जवाननि जे ज़िक्र याद में जलसो आ हसनैन करीमैन हे उहे जवाननि जो आऊं तव्हां खे हिकिड़ी रिवायत ॿुधायां तव्हां हैरान थी वेंदव। हिक भेरो अल्लाह जा महबूब पंहिंजी लाडली शहजादी न्याणी सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे घर सुबुह जे टाइम आया। भई शहजादा खेॾनि पिया। सोने महबूब फरमायो शहजादो अज पंहिंजे नाने जे साम्हूं मल करे ॾेखारियो। मलक भई निरान भाकुर पातो साईं करीम शहजादन जी मल वेठा ॾिसन। थोड़ी देर गुजरी त सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन जो पासो फरमायूं हसन हीअं मल कर। मल जा गुर इमाम हसन के सेखारण लगा हीअं हुसैन के केरा। साईं वदन जो पासो। अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा अर्ज कयो बाबा जान इमाम हसन वड्डो वा हुसैन नंढड़ो वा तव्हां हसन जी मल में मदद पिया कयो नंढड़े हुसैन जी दिल टुटी पवंदी वरी तव्हां जी हंज में कोन वेंदो अवां जे वेझो कोन ईंदो नंढड़ो वा दिल टुटी पवंदी। अल्लाह जे महबूब फरमायो सैयदा मूंखे त ॿई प्यारा आहिनि मुंहिंजा ॿई गुल आहिनि ॿई अखियुनि जा तारा आहिनि मां सिर्फ़ मल पे ॾिठी पर हज़रत जिब्राइल अमीन मदीने में आयो ऐं मूंखे अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक मूंखे मोकिलियो आहे जिब्राइल ॿिया कम छॾे मदीने वञी हसनैन करीमैन जी मल ॾिसी आ। मल बि ॾिसी आ ऐं मूं रब जे तरफ़ां इमाम हुसैन जी मदद करे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम के मल जा गुर सेखा मुझे तरफा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सैयदा ज़हरा मां त कंहिंजो बि पासो कोन थे खयो पर अल्लाह पाक जॾहिं इमाम हुसैन जो पासो खयो त पोइ मूंखे इमाम हसन जो पासो खणणो पियो।
शहजादा जिन सां रब मतलब में मोहब्बत करे अल्लाह के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन पैरन वाली नमाज में पढ़ाई नमाज जी विच में भई शहजादा साहबा कराम के हटाईंदा सिधो साईं करीमन जे मुसले ते बई वञी वेही हाणे साहबा कराम पर असीं हैरान आहियूं त साईं सजदो कीअं कंदो बई शहजादा मुसले ते अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रकत के पूरो करे रुकू कयो अल्लाह अकबर करे हेठ वया बिन्नी शहजादन खां एक शहजादे के कणी हेडा एक शहजादे के हेडा व्यारियूं फरमायूं समी अल्लाहु लिमन हमीदा नमाज भले पई पाण करीमन सजदो मुबारक कयो तो बई शहजादा साईं करीमन जे मथूं वेही रहा सुभान अल्लाह त कयो सुभान अल्लाह अल्लाह जे महबूब सजदे में हथ मुबारक बाहर करी इमाम हसन खेड़ा इमाम हुसैन खेड़ा वरी जड़े उठी बीठा हजरत इमाम हसन हुसैन बई साईं जे अग्यां उठा पर किन बुजुर्ग लिखियो है तो बिन्नी पेरन जे विचों एक शहजादो हीअं वञे तो ॿियो हीअं वञे नमाज हले पई हाणे बरकतूं थी वयूं जेके पोयां आया पोयां उन्हनि जो ॾिठो शहजादनि खे त उन्हनि आवाज़ ॾिनी शहजादो या छोकिरो वेही रहो नमाज 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 जने अल्लाह जे महबूब नमाज पूरी कई पान फरमायूं ये केर हुआ जेके हसनैन करीमैन के समझाए रहा साहब अकरम अर्ज कुसी असा कोन हासी पोया के नवा आया उन्हनि आवाज साईं करीमन फरमायो इन्हनि नवन के समझायो ते आम बार कोन आहिनि हे भई जन्नती जवाननि जा सरदारन इन्हनि के पढ़ाइण जी जरूरत न आहे नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफात इनके घर की है बरोज़े महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है हसनैन करीमैन में वरी इमाम हुसैन जो पंहिंजो हजरत निजामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह नडुआ अमर बाबू साईं साल करे वियो अमर वठी आई मदरसे में उस्तादन के आॾो आंदी उस्तादन के चईंदे ही मुंहिंजो ॿार निज़ामुद्दीन हिन जो नालो आहे हिन खे दाख़िल कयो सबक पढ़ायो तो उस्तादन साईं जी मां के चयो त मां पंहिंजो पुट छॾे वञ असांजे मदरसे जा कुछ उसूल आहिनि उहो हिन खां पुछंदासीं पोइ फ़ैसिलो कंदासीं त दाख़िल कयूं या दाख़िला जी ॻाल्हि पोइ अमर त हली वई साईं निज़ामुद्दीन खे छॾे वई मोकल थी त उस्तादन साईं निज़ामुद्दीन औलिया खां पुछो निज़ामुद्दीन असांजे मदरसे में ॿ इल्म पढ़ाया वेंदा हिकिड़ो मोहिब थियण जो ॿियो महबूब थियण हाणे तव्हां फ़ैसिलो कयो त मोहिब थींदो या महबूब हज़रत निज़ामुद्दीन औलिया
रहमतुल्लाह अलैह उस्तादन के अर्ज कयो त जदा खां मां होश संभालियो आ तदा खां अम्मा जे पुछे बगैर को कम न कंदो आया लिहाजा इजाजत दियो मां यो सवाल भी पंहिंजी अम्मा जी जल खां पुछी अचां सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत निजामुद्दीन औलिया के इजाजत नो साईं अचे पियो त मदरसे ऐं संदन घर जे विच में हिकिड़ो मिट्टी जो ढेर हो उन ते किचरो बो मिट्टी बुई उन ते हिकिड़ो मस्त वेठो अखियूं गाड़ियूं लुआब गड़े पियो कॾहिं कंहिंसां न ॻाल्हाई अॼु हज़रत निज़ाम जो गुज़रियो त उन मजज़ूब मस्त सॾ कयो छोकरा भी हेॾिया उन मस्त चयो निज़ामुद्दीन उस्तादन तो खां वॾो सवाल कयो आ जवाब ॾियण में तकड़ न कजो पंहिंजी अम्मा खे भी चइजां तो सोचे समझी फैसलो करे वरी पंहिंजी मस्ती में हले हजरत निजामुद्दीन औलिया घर पातो अमड़ भाकुर पाए पुछे थी पुट मदरसे में दाखिला थी वई जी न अम्मा उस्तादन हिकिड़ो सवाल कयो आ त निजामुद्दीन तोखे मुहिब थियणो आ या महबूब थियणो आ कहिड़ो इल्मु पढ़णो आ मूं अम्मा जो नालो वरितो त जेको फ़ैसिलो अम्मा करे हाणे अमड़ जेको तव्हां फ़ैसिलो मां जी जल जवाब ॾियण लगी पुट मुहिब न थिजां महबूब थिजां महबूब थिजां अज वलियन में महबूबुल औलिया निजामुद्दीन औलिया महबूब थिजां नंढड़ो सवाल किया मां मुहिब छो न थियां मुहिब छाजे लाइ न मां दा करे फरमायो पुट निजामुद्दीन मुहिब दुनिया जे तख्ते ते सिर्फ सैयदा फातिमा ज़हरा जो पुट हुसैन जो आहे सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह पुट पाके केड़ी ताकत जो असां जे अॻियां चुबई मौत को मरे तो त असीं रोऊं था बेसब्री था कयूं वो हुसैन शहीद करबला है जंहिंजे अॻियां 72 घर भाती कुर्बान थी विया लेकिन पोइ बि संदन ज़बान ते अल्लाह जो ज़िक्र जारी हो पोइ बि मथे निहारे तेरा दर्द मेरा दरमान तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमान तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है हजरत मौला अली साईं वटि ॿ माण्हू आया उठ तां लड़ी आया हिकु चवे पियो उठ मुंहिंजी आहे ॿियो चवे पियो उठ मुंहिंजी आहे साईं तव्हांजा फ़ैसिला जग मशहूर आहिनि असांजो फ़ैसिलो करियो उठ कंहिंजी थी थिए हजरत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु शेर खुदा फ़ैसिलो कयो तव्हां वटि शायद बि कोन्हे जो फ़ैसिलो कजे हाणे मां अली फ़ैसिलो उन जे हक़ में कंदुसि जेको उठ जी सही निशानी ॿुधाए त जेको हक़ी मालिक हो उन अर्ज़ कयो साईं मूं वटि निशानी आहे साईं फरमाया कहिड़ी अर्ज कई न उठ जो गोरो हो पैदा थियो पर उन जा पैर कमजोर हुआ जॾहिं बि उथण जी कोशिश कंदो हो त किरी पवंदो हिकु भेरो उछो उछो त वरी धिको खाई ज़मीन ते आयो मूं सम्झो त मुर्दार थी वेंदो
हलाल जानवरा मां इनके हलाल कया मां घर मां छुरी खणी आयुसि उनके मां ज़िबा कयो हलाल कयो मां ॾिसंदी रही अखियुनि मां ज़ारो कतार घोड़ा हलंदा रहिया या घड़ी बाजी भूंदी जियां अखियूं रोक में रुअण खां तियां अखियूं रुअंदियूं रहियूं वॾा फुड़े वांगे पिरीअ जे दर ते वसंदियूं रहियूं मूं चयो अखड़ियूं अजाया हुलहंगाम छड़ियो मूं चयो अखड़ियूं अजाया हुलहंगाम छड़ियो पर मुठियूं कीअं माठ कल जेके सूर में सड़जूं रहियूं लुड़कनेलन जा समूरा बंद टोड़ींदा रहा लुड़कनेलन जा समूरा बंद टोड़ींदा रहा हसरतूं तूफान बनजी हसरतूं तूफान बनजी साह में खुलंदियूं रहियूं आस जा मोती अञा के आस में रहिजी विया आस जा मोती अञा के आस में रहिजी विया यार जो दीदार थींदो इहे अखियूं चवंदियूं रहियूं वॾा फुड़े वांगे पिरीअ जे दर ते वसंदियूं रहियूं जीअं अखियूं रोक में रुअण खां तीअं अखियूं रुअंदियूं रहियूं सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हाणे वो जवान ॿुधाए पियो हज़रत मौला अली अलैहिस्सलाम के साईं गोरो त मूं कुई छॾियो मां रोंदी रही ॾिसंदी रही एतिरे में मुंहिंजो कुराड़ो बाबो अची वियो मूंखे चईं त पुट ही ज़ुल्म छो कयो मूं अर्ज़ कयो त बाबा हलाल जानवर हो मुर्दार थी वञे हा मूं हलाल कयो आहे पी चयो पुट अञा तो शादी कान कई आहे तोखे औलाद कोन छो आहे तोखे कहिड़ी ख़बर औलाद केॾी माउ पीउ जी प्यारी हूंदी आहे तूं गोरो कुई हा पर हिते न कुई हा ॿाहिरि केॾां वठी वञे हा जी जल मां जे अॻियां ज़बान करी हा हाणे हिन मां जे दिलि ते फट थी पियो हूंदो वॾो दाग बणिजी वियो हूंदो मूंखे पंहिंजे पीउ जी ॻाल्हि ते भरवसो यकीन आहे साईं उहो ओठाड़ी हुयो तजुर्बे वारो हुयो मूंखे यकीन आहे ही जेकॾहिं चवे तो उठ मुंहिंजी आहे त उठ के कुहायो ज़िबा कयो हलाल कयो चमड़ी लारायो गोश्त लाराए हजन मां दिल कढो जे उठ जी दिल ते दाग हूंदो फट हूंदो त सम्झो मां सचो आहियां उठ असांजी आहे ही उठ भरींदो जेकॾहिं दाग फट न निकितो
तो मां उठ भरे ॾियण लाइ तैयार आहियां। मौला अली साईं कासाई घुराया, उठ के हलाल कयो वियो, चमड़ी लाथी वई, गोश्त हटायो वियो, हजन मजां दिल कढी वई। जॾहिं दिल कढी ॿाहिरि रखियऊं त वॾो दाग हो, फट लॻो पियो। इमाम हज़रत अली साईं के फैसलो उठ वारो विसरी वियो। फरमायूं वञो मदीने पाक मां मुंहिंजो हुसैन वठी अचो। अल्लाह हजरत इमाम हुसैन अली सलाम के वठी आया। जे वक्त में हुसैन अली सलाम सामू आयो, मौला अली साईं भाकुर पाए फरमायूं प्यारा हुसैन ये दिल हिक उठ जिया जंहिंजे सामू हिकड़ो गोरो कुठो, उन जे दिल ते दाग बनियो आ, फट थी पियो आ। मुंहिंजा सोना हुसैन तुंहिंजे सब्र के सलाम आ, तुंहिंजी हिम्मत के सलाम आ। करबला जे मैदान में जॾहिं 18 सालन जो शहजादो अली अकबर तव्हां जे अॻियां कुर्बान थींदो, 22 साल जो हजरत कासिम घोट शहीद थींदो, 6 महीननि जो अली असगर लो शहीद थींदो। अलगर्ज 72 जवान तुंहिंजे अखियुनि साम्हूं शहीद थींदा। ख़बर न आहे तुंहिंजी दिल ते अलाए केतिरा फट ठहंदा। दोस्तों हकीकत भी है, करबला में अल्लाह से 5 पेपर वरता। 5 वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल्जूइ वनक्शिम मिनल अमवाल वल अनफुसि वस्समरात। ये 5 पेपर, खौफ जो पेपर, भुख जो पेपर, माल ज़ाया थियण जो पेपर, बच्चन जे मथां इम्तिहान आने, समरात आबादिन चा 5 पेपर जेके कॾहिं भी अल्लाह पाक के सन वरता। ये 5 पेपर सोने हुसैन अली सलाम अल्लाह से करबला जे मैदान में वरता। प्यारा मुसलमान भाईरो, इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला नो जने दुनिया जे तख्ते ते आयो, अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजे कन मुबारक में बांग चई ऐं खाबे कन मुबारक में तकबीर चई। पान फरमायूं हुसैन आज़ान मुंह पढ़ी छॾिया, तकबीर मां पढ़ी छॾिया, हाणे नमाज जो इंतजार आ, नमाज जी तोखे पारत हुजे। इमाम अली मकाम ज़बान हाल सां अर्ज कयो, ये राज हा रमज़ो तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाण, जंहिंमें इसरार भी आ इज़हार भी आ। तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाण, जंहिंमें इसरार भी आ इज़हार भी आ। तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां, जंहिंमें इनकार भी आ इक़रार भी आ। ज़बान हाल सां इमाम अली मकाम अर्ज़ कयो, नाना तव्हां दुआ कजो, कोई नमाज पढ़ता है मस्जिदो महराब मिंबर में, हुसैन नमाज इश्क अदा करेगा तलवारों के साए में। नाना साईं जेड़ी अवां बांग ॾिनी आ, जेड़ी तकबीर पढ़ी